नवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ास ख़बरुनि ते। रोडन जी अदावत में करप्शन मुल्क जो सब खां वॾो धाड़ो आहे। असां नून लीग जे हुकूमती दौर खां सस्ता रोड ठाहे रहिया आहियूं। मुल्क अंदरि रोड ठाहिण में क़ौम जो पैसो चोरी थींदो रहियो आहे। पाकिस्तान खे तरक़ी ॾियाणी आहे त समूरनि इलाइक़नि खे हिकु जेतिरो ध्यानु ॾियणो पवंदो। रोडनि जी तामीर में चोरी कयल रक़म जी जांच कराईंदासीं। FIA खे जांच जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। NCOC इस्लामाबाद, रावलपिंडी, कोयटा, पिशावर, स्कर्दू ऐं गिलगित समेत 8 शहरनि में लागू कोरोना पाबंदियुनि में 1 अक्टूबर खां नरमी जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त वैक्सीनेशन मुकमल थियण ताईं पाबंदियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। इंडोर तक़रीबुनि में हाणे 300 माण्हुनि खे शिरकत जी इजाज़त हूंदी। हफ़्ते में 1 ॾींहुं मोकल वारी पॉलिसी बरक़रार रहंदी। पाकिस्तान जे दौरे खां इनकार करण ते इंग्लिश क्रिकेट बोर्ड पाकिस्तान खां मुआफ़ी घुरी वरिती। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन जो चवणु आहे त दौरे मुलतवी करण जो फ़ैसिलो रांदीगरनि जो न पर क्रिकेट बोर्ड जो हो। पाकिस्तान सां न सिर्फ़ ॿीहर लाॻापा जोड़ा आहिनि। ईंदड़ साल पाकिस्तान जो दौरो कंदासीं। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 8 अरब रुपयनि जी शकी ट्रांज़ैक्शन बाबति रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गैर हाज़िरी ते फ़र्द जुर्म लागू करण वारी कार्रवाई मुलतवी करे छॾी। अदालत फ़र्द जुर्म लागू करण लाइ 14 अक्टूबर जी तारीख़ मुक़ररु कंदे हुकुम ॾिनो आहे त जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी ईंदड़ ॿुधणी ते पेश न थियो त गिरफ़्तारी वारंट जारी कया वेंदा। जाम शोरो भरिसां नूरीकोट वटि ज़ाइरीन जी बस जो ट्रॉलर सां टक्कर, 5 ॼणा फौत, 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। पुलिस मूजिबि कराची खां हैदराबाद वींदड़ कोच जो ट्रॉलर खे पुठियां खां टक्कर लॻो। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे लम्स इस्पताल ऐं नूरियाबाद इस्पताल मुंतक़िल कया विया। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चीफ एग्ज़ीक्यूटिव वसीम खान उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। वसीम खान PCB चेयरमैन रमीज़ राजा खे इस्तीफ़ा पेश करे छॾी आहे। वसीम खान इख़्तियारनि में घटिताई जे मामले ते मायूस हो। हाई बोर्ड ऑफ गवर्नर्स जे इजलास में वसीम खान जी इस्तीफ़ा बाबति गौर कयो वेंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 52 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग 27,690 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,695 केस रिपोर्ट। हाकारी शरह 3.9% रही। तालीम खाते नुशर फिरोज़ में ग्रेड 2 खां ग्रेड 15 ताईं जे 95 खां वधीक गैर क़ानूनी भर्तियुनि ख़िलाफ़ सखर जे एहतसाब अदालत में रेफरेंस दाख़िल। नेब सखर अॻूणे डिप्टी डायरेक्टर एजुकेशन मोहम्मद रमज़ान सेतो समेत अरिड़हनि जॉबदारनि ख़िलाफ़ 16 करोड़ रुपयनि जो करप्शन रेफरेंस दाख़िल कयो। एहतसाब अदालत रेफरेंस ॿुधणी लाइ मंज़ूर करे ॿुधणी 13 अक्टूबर ते मुक़ररु करे छॾी। गौसपुर भरिसां तंगवाणी रोड ते चिंची रेड़ो कल्टी, पीरसन औरत फौत, नींगरी समेत 3 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप मुस्मात गौहर बाजकाणी तौर थी। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाईपांदी भरिसां ॻोठ गुलाम मोहम्मद लाशारी जो रहवासी नौजवान फतह लाशारी गुज़िरियल हिकु हफ़्ते खां गुम। ॻोल्हा बावजूदि संदसि पतो न पियो। वारिस परेशान। सिंध में बरसात जो सिलसिलो 2 अक्टूबर ताईं जारी रहण जो इम्कान। अॼु कराची में तेज़ बरसात जी अक थी। मौसमियात खाते अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो।